औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त सभु खैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। दोस्तों जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त SST जूं स्लिपूं जेके आहिनि अची वियूं आहिनि वेबसाइट ते, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि स्लिपूं डाउनलोड करे छॾियूं हूंदियूं। उहे दोस्त जेके तयारी करे रहिया आहिनि उन्हनि सभिनी लाइ ऐं दुआ थो करियां त अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु करे। ऐं अॼु आउं तव्हां वटि सिंधी जा कुझु मशहूरु किताब ऐं उन्हनि जा लेखक खणी आया आहियां। हीअ वीडियो तमामु ज़रूरी आहे उन्हनि दोस्त लाइ जेके SST जी तयारी करे रहिया आहिनि, त वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। ऐं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। वीडियो जे एंड में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त वीडियो तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो। ऐं मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां लाइ वधि खां वधि फ़ाइदेमंद साबित थींदी। हलूं था वीडियो जी तरफ़। नंबर पहिरियों आहे थधा चप। थधा चप किताब कंहिंजो लिखियलु आहे? इहो आहे ईश्वर चंद्र जो। उन खां पोइ आहे राति मुंहिंजी रूह में, इहो लिखियलु आहे ग़ुलाम नबी मुग़ल जो। उन खां पोइ आहे दर्द जी ख़ुशबू। दर्द जी ख़ुशबू नॉविल आहे। पेपर में ईअं बि अची सघे थो त दर्द जी ख़ुशबू इहो किताब कहिड़ी सिन्फ़ ते ॿधलु आहे, त इहो आहे नाविल। ठीकु आहे न। इहो कंहिंजो लिखियलु आहे? काज़ी ख़ादिम जो। उनखां पोइ आहे मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल। इहो सफ़रनामो आहे। पेपर में क्वेश्चन में अची सघे थो त मुंहिंजो सागिर मुंहिंजो साहिल किताब कहिड़ी सिन्फ़ ते मुश्तमिल आहे, त इहो आहे सफ़रनामो। इहो आहे अल्ताफ़ शेख जो। उन खां पोइ ॿियो हिते सफ़रनामो आहे सेई जोबन ॾींहुं। सेई जोबन ॾींहुं इहो बि अल्ताफ़ शेख जो जेको आहे सेई जोबन ॾींहुं किताब लिखियलु आहे। मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल इहो सफ़रनामो अल्ताफ़ शेख जो। सेई जोबन ॾींहुं इहो बि अल्ताफ़ शेख जो आहे। उनखां पोइ तलाश नाविल आहे नजम अब्बासी जो। ललकार कहाणियूं आहिनि नजम अब्बासी जूं। उनखां पोइ चांदी जूं तारूं इहो कहाणियूं आहे नजम अब्बासी जो। नजम अब्बासी हिते टे किताब जेके आहिनि मूं लिखिया आहिनि तरतीब में। हिकिड़ो आहे तलाश जेको नाविल आहे, ॿियो आहे ललकार इहो आहे कहाणियूं, टियों आहे चांदी जूं तारूं इहो आहे कहाणियूं। ॿ कहाणियूं आहिनि, हिकिड़ो नाविल आहे। इहे नजम अब्बासी जा लिखियल आहिनि, तलाश, ललकार, चांदी जूं तारूं। उनखां पोइ लहर लहर ज़िंदगी इहो कहाणियूं आहे महताब महबूब जो। उनखां पोइ आहे कोकण या कल्याण, इहा शाइरी आहे उस्ताद बुखारी जी। उनखां पोइ आहे सुॾकनि मथे सॾड़ा, इहो आहे अली अहमद बिरोई जो। उनखां पोइ आहे ॼाम ॼामोट ॼामड़ा, इहो बि मज़ाया कहाणियुनि जो किताबु आहे, अली अहमद बिरोई जो। उनखां पोइ ॾिया तेल फुलियल, इहो बि अली अहमद बिरोई जो आहे। हाणे हिते अली अहमद बिरोई जा टे किताब जेके आहिनि मूं लिखिया आहिनि, सुॾगन मथे सॾड़ा, ॼाम ॼामोट ॼामड़ा, ॾिया तेल फुलियल, इहे टई अली अहमद बिरोई जा आहिनि। उनखां पोइ आहे मरण मूंसे आऊं, इहो नाविल आहे सिराज मेमन जो। उनखां पोइ आहे पड़ाॾो सोई सॾ, इहो बि नाविल आहे सिराज मेमन जो। ॿ नाविल सिराज मेमन जा लिखियल आहिनि, मरण मूंसे आऊं, पड़ाॾो सोई सॾ, ये ॿई सिराज मेमन जा लिखिया। उनखां पोइ आहे जलावतन, इहो कहाणियुनि जो किताबु आहे। इहो नूरुल हुदा शाह जो लिखियलु आहे। करबला इहो बि कहाणियुनि जो किताबु आहे, इहो नूरुल हुदा शाह जो लिखियलु आहे। नूरुल हुदा शाह जा ॿ किताब आहिनि, जलावतन ऐं करबला। उनखां पोइ आहे रनी कोट जो ख़ज़ानो, इहो अमर जलील जो लिखियलु आहे, रनी कोट जो ख़ज़ानो। अच्छा, उनखां पोइ आहे जहानारा नाविल आहे, इहो अब्दुल रज़ाक मेमन जो लिखियलु आहे। उनखां पोइ आहे उदास वादियूं। उदास वादियूं कहाणियूं आहे, अफ़साना आहिनि, इहे आहिनि हमीद सिंधी जो लिखियलु। जहानारा नाविल जेको आहे तमामु इम्पोर्टेंट आहे। इहो पहिरीं बि अची चुको आहे त इहो जहानारा नाविल अब्दुल रज़ाक मेमन जो लिखियलु आहे। हीअ तव्हां चाहे त जेको आहे तव्हां जेको आहे स्क्रीनशॉट कढी लाहियो, या त जेको आहे पंहिंजे नोटबुक ते कॉपी खणो, उन ते लिखंदा अचो। हीअ तमामु इम्पोर्टेंट वीडियो आहे, इंशाअल्लाह हीअ तव्हां लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदी। उनखां पोइ आहे पशु पाशा, अफ़साना आहे जमाल अबड़ो जो। उनखां पोइ आहे आबे हयात, इहो अफ़साना आहे ग़ुलाम रब्बानी जो। उनखां पोइ आहे नऊं शहर, इहो बि अफ़साना आहे ग़ुलाम नबी मुग़ल जो। उनखां पोइ आहे ओढ़ा, इहो बि अफ़साना आहे ग़ुलाम नबी मुग़ल जो। ग़ुलाम नबी मुग़ल जा हिते ॿ अफ़साना आहिनि, हिकिड़ो नऊं शहर, ॿियो ओढ़ा। इहे ॿई ग़ुलाम नबी जा लिखियल आहिनि। हिकिड़ो नऊं शहर अफ़साना ऐं ओढ़ा नाविल आहे। उनखां पोइ आहे यादुनि जी इंडलठ, इहो अल्ताफ़ शेख जो। उनखां पोइ आहे अठी कथा, इहो कहाणी जो किताबु आहे, मोहन कल्पना जो। उनखां पोइ आहे दुनिया पंहिंजे देश
परायो, दुनिया पंहिंजी देश परायो, इहो सफ़रनामो आहे अयाज़ लतीफ़ जो। उनखां पोइ आहे मेहर खां मास्को, इहो सफ़रनामो आहे महबूब अली शेख जो। उनखां पोइ आहे उहे ॾींहं उहे शींहं, इहो सफ़रनामो को नाविल आहे पीर अली मोहम्मद राशिदी जो। उहे ॾींहं उहे शींहं, इहो आहे पीर अली मोहम्मद राशिदी जो। उनखां पोइ रुञ ऐं पाछा, नाविल आहे मोहन कल्पना जो। उनखां पोइ आहे लैला मजनू, ड्रामो आहे मिर्ज़ा खलील बेग जो। उनखां पोइ आहे शाह इलिया, इहो बि ड्रामो आहे मिर्ज़ा खलील बेग जो लिखियलु आहे। ही हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। जेकॾहिं सुठी लॻी तॾहिं बि राय ॾिजो, जेकॾहिं ख़राबु लॻी तॾहिं पंहिंजी राय ॾिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।